शींहं ऐं कुए जी कहाणी। कंहिं ॻोठ में हिकु शींहं ऐं कुओ ॿई झंग में रहंदा हुआ। ॿिन्ही जी दोस्ती उतां थी जो हिकु भेरे शींहं किथां शिकार करे मोटियो पिए त उते ॾिठाई त हिकु वण जे ॿिर मां कुओ बि निकितो आहे। शींहं ॾिठो त मूंखे हिकु ॿियो शिकार हथ अची वियो आहे, सो कुए खे खाइण लाइ अॻिते वधियो। कुए शींहं खे चयो त तूं मूंखे माफ़ कर, मूंखे खा न, अॼु खां पोइ पंहिंजी दोस्ती आहे, आउं तोखे किथे मदद ज़रूरु ॾींदुसि। कुए जी इहा ॻाल्हि ॿुधी करे शींहं कुए खे छॾे ॾिनो ऐं पोइ शींहं रवानो थी वियो। शींहं जीअं त झंगली जानवर ऐं घरू जानवर मुख़्तलिफ़ जानवर खाईंदो हो, सो माण्हू ॾाढा तंग थी पिया हुआ। सो भर वारे ॻोठ जे कुझु माण्हुनि शींहं खे पकड़ण लाइ हिकु ॼार ठाराई हुई। सो घणा ॾींहं त शींहं बची वियो, पर नेठि हिकु ॾींहुं शींहं खे पकड़ियो वियो ऐं इन शींहं खे उन ॼारे में काबू करे लोही शीखनि में काबू करे पकड़े बंदि कयो वियो। तॾहिं शींहं खे कुए जी यादगिरी आई ऐं कुए खे वठी ज़ोर सां पुकारियईं। पोइ त कुओ बि ॿिर मां अची निकितो ऐं राति जो शींहं जेको ॼार में फाथल ॾिसी हुनखे अहसासु थियो त शींहं मूंखे छॾे ॾिनो हो, असां दोस्ती रखी हुई, सो फौरन छा कयईं जो ॼार खे कुतरे छॾियईं। पोइ कुओ ऐं शींहं वठी उतां भॻा ऐं राति पेट में उतां निकिरी विया। हिकु ॾींहुं वरी कुए खे कंहिं ॿिली चक पाए वरितो। कुओ कंहिं ॿिली जे चक में अची वियो ऐं अची रड़ियूं करणु लॻो। शींहं जे कननि ताईं उहो आवाज़ पुॻो त शींहं बि अची वठी भॻो त शींहं खे जो कुए पुकारियो, सो शींहं भॼंदो भॼंदो अची उते पहुतो जिते ॿिली कुए खे पकड़ियो वेठी हुई। शींहं खे बि अहसासु थियो त कुए मूंखे ॼार मां बचायो हो, सो ज़ोर सां खणी ॿिली खे लपाट हयईं जो ॿिली परते वञी किरी ऐं कुओ वात मां छॾाइजी वियसि। पोइ त ख़ुशी विचां कुओ ऐं शींहं ॿई नचंदा कुॾंदा वरी हिकु भेरो ॿीहर झंग ॾे मोटी विया ऐं पंहिंजी दोस्ती हिकु ॿिए सां वफ़ादारी सां निभाईंदे रहिया। सची उमेद आहे त हिन कहाणी मां तव्हांखे सुठो मक़सदु हासिलु थियो हूंदो त हिकु ॿिए जो अहसासु कजे ऐं वफ़ादारी ज़रूरु कजे। हिन क़िस्म जा वधीक वीडियो हासिलु करण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।